दोस्तों, अॼु पाण जंहिं किताब ते ॻाल्हि कंदासीं उहो किताबु हिकु शाइरीअ जो आहे ऐं उहा शाइरी जेका कई आहे असांजी भेण गुलबदन जावेद कई आहे। सिंधी औरत अदब में हुनजो निमायो किरदारु आहे। हुन कहाणियूं लिखियूं आहिनि, नॉवल लिखिया आहिनि ऐं शाइरी पिणु कई आहे। पर गॾोगॾु हू अदब जे तहरीकुनि में, अदब जे इजलासनि में, अदब जे लिखंदड़नि में तमामु निमाया रही आहे। असां वटि अॼु अदी गुलबदन जो किताबु आहे इश्क अहिड़ी उॾार ॾे। हीअ किताबु हिकु शाइरी ते आहे, तमामु बहितरीनु आहे, जेको अमरता पब्लिकेशन छपियो आहे। ऐं हीअ किताबु जेको आहे सो 128 पेजनि ते मुश्तमिल आहे। हिन में शाइरी आहे, गज़ल आहिनि, गीत आहिनि, नज़्म आहिनि ऐं बेत आहिनि। मां कुझु हिन जे बारे में कुझु किताब जे हवाले सां के नज़्म पढ़ंदुसि। हिन जो हिकिड़ो किताबु आहे, किताब में हिकिड़ो नज़्म आहे, सरती ॾींहुं असांजो आहे। हीअ औरतुनि जे आलमी ॾींहं ते 8 मार्च ते हिकिड़ो नज़्म आहे हिन गुलबदन जावेद जो, जेको मां पढ़ां थो। सरती ॾींहुं असांजो आहे, पोतीअ खे छॾ झंडो ठाहे। पोख नवां के ख्वाब अखियुनि में, प्यार जा खण गुलाब हथनि में। छेड़ को नऊं साज़ सुखनि में, ख़ुशियूं खेड़े छॾ चमन में। पोतीअ खे छॾ झंडो ठाहे। हर रंग में आ रंग असांजो, धरती सारो धन असांजो। अमन आला पे चंग असांजो, नंगीअ ते आ नंग असांजो। प्रीत जी शमع छॾ जलाए, प्रीत जी शमع छॾ जलाए। पोतीअ खे छॾ झंडो ठाहे। चंड ॾिनो ही सन्यो आहे, चंड ॾिनो ही सन्यो आहे। कारी राति रहणी नाहे, रोशन बाख़त फुटणी आहे। कोयल गीत ख़ुशीअ जा ॻाए, सिर खे छॾ सुर साण मिलाए। सिर खे छॾ सुर साण मिलाए। पोतीअ खे छॾ झंडो ठाहे। कहिड़ो ख़ूबसूरत नज़्म आहे जेको गुलबदन जावेद जो हिन किताब में मौजूदु आहे। ॿियो बि हिकिड़ो नज़्म आहे जेको हिन कोरोना वबा जे हवाले सां, जेको 2-3 सालनि खां पूरी दुनिया भोगींदी आई आहे, उन में उहा असांजी सिंध बि वतन भोगियो आहे। असांजे माण्हुनि बि जो नुक़सानु थियो आहे, उन हवाले सां हिकिड़ो नंढिड़ो नज़्म आहे, किरोना। बीमारियूं त ॿियूं बि घणियूं, पर किरोना बीमारियुनि खां वधीक ॼण का सज़ा न आहे। रिश्तनि नातनि वास्ते ऐं अहसासनि जे दुश्मन बीमारी, शाल दुश्मन खे बि न लॻे। केॾो बहितरीनु ऐं हिकिड़ी करब आहे, कहिड़ी जेका असांजो दर्द आहे हिन नज़्म में। हीउ जेको आहे सो असांजे अदी गुलबदन जावेद जो किताबु आहे। ऐं हिन किताब खे जेकॾहिं असां पढ़ंदासीं, छो त शाइरीअ सां जंहिंजो बि शौक़ु आहे उहे हिन किताब खे ज़रूरु पढ़नि। ऐं हीउ किताबु जेको 240 रुपयनि जे क़ीमत सां छपियो आहे, पके जुल्द में आहे, डस्ट कवर सां। ॾाढो ख़ूबसूरत किताबु आहे, ॾाढी ख़ूबसूरत शाइरी आहे। ऐं असांजी हीअ जेका भेण गुलबदन जावेद आहे, इहा बि ॾाढी सुठी ऐं सुहिणी ख़्यालनि जी मालिकियाणी आहे।